माई मुखे रब न भुलाए मियां होतू जो घर हाँ हाँ मियां ने मरऊ मोतू जो घर बरोबर बरोबर वेचारो गुजारे तू नजी साल है न साबुल न न न भागुल न न वो हाँ या अमीना अमीना एटा नाला न रख मुझे मथा मुझे नालो अमीना है अमीना दिल सां गाल लगी अमीना अञा त चंगी भली लगी भाई ये छा तो बकी मुआ मुझो मकसद त अञा झुरी नहीं जवान ही जवान तू पायो कम बुधा कम हाँ कम केड़े कम सां आयो भाई छाला आयो कैसा आयो छाचे करे आयो असल में मां पाण परेशान आ त हिते छो आयो निकरी तो या कया हिते पूरो लाला होश कर वो आहे अगे लकड़ी मरी न पवे तुझे हथारो अमा तो के खबर आहे ई मूसा जो पिया मूसा जो हाँ तू मुखे सुञाणी थो छो तो छा समझो त मा तो के कौन तो सुञाणा वो है मुओ हिते छो आयो असल में छा है जो न्याणीअ जे मौत ऐं मूसा जी गिरफ्तारी खां पोइ दिमाग़ कम छॾे वियो आहे केॾी महिल हुन जे घर घिड़ी थो पवां केॾी महिल हुन जे घर ॿ टे चकर त मोचड़ा बि खाधा अरे नवाब जे ॻोठ जा घर खुटा जो हिते आयो ही असल में छा है जो शहर मां मोटियुसि न त थको ऐं गर्मीअ जे करे मथो फिरी वियो ऐं हिन घर खे पंहिंजो घर समझी घिड़ी पियुसि हाणे त ख़बर पई न हाणे निकरण जी कर त छोकरो मुंहिंजो होश न विञाए हाणे मारे न विझई इनके मारण सां बाबा जो पलांद पूरो थिया न त हिन महिल ई पूरो कयासीं मूंखे मारण जी ज़रूरत न आहे वञा थो वञा हुल में छा आहे त बंदूकूं खणी सिधियूं कयूं अथव अरे हल 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 साजी मोबाइल में जेका सिम मिली है सूबेदार असद जांच कराई है तो सिम मीर जे नाले मीर केड़ो असा वारो या को बियो मीर छा ॻाल्हि आहे साईं कंहिं ताईं निंड फिट आई आहे मूसा जे नंबर ते जंहिं कालूं कयूं न वो नंबर मीर जो आहे हाणे वो मीर केड़ो असां वारो या को ॿियो साईं जेकॾहिं इन मीर जो नंबर हूंदो त उहो तव्हां सां कूड़ कॾहिं बि कोन हणंदो इया भी थी सके तो साईं मता मीर सिम बे के ॾिनी हुजे इहो मीर केड़ो आहे ऐं सिम कंहिंखे नहीं या को ॿियो मीर आहे जेको मूसा जो दोस्त हुजे जांच करणी पवंदी त इहो मीर मूसा जो दिल पर कीअं बणियो साईं मता उन जो नालो दिलबर मीर हुजे ऐं मूंसां सिर्फ दिलबर लिखी छॾियो हुजे नैना बेगम मूसा जी मोबाइल में अञा घणा राज आहिनि जंहिंजी मूंखे अञा जांच करणी इन मोबाइल खे गुम करे छॾींदसि त पोइ उन मां राज कीअं हासिल कंदो फेरो पहिरें वञी वॾे सां मुलाक़ात कंदुसि ऐं पोइ वकील सां मिलंदुसि जेकर न वॾे हाल अहवाल वरिता त उनखे छा ॿुधाईंदुसि त नवाब खान ऐं लाला असांखे पादर हणी उतां कम कढी छॾियो आहे मां त सम्झां थो फ़िलहाल इहा ॻाल्हि करण जी ज़रूरत न आहे कहिड़ो खणी जो मां ॻाल्हि न कयां पर असांजा दुश्मन पहिरीं वञी इहा ॻाल्हि कंदसि पोइ जॾहिं सजावल खान मूंखां पुछंदो त मां उनखे छा जवाबु ॾींदुसि अकबर जी सजावल सां तो ॻाल्हि कई न त उतां खसिजी वई आहे त हू पंहिंजो होश विञाए वेहंदो कुझु बि हुजे ख़ुदा न पर इहा ॻाल्हि करणी पवंदी अकबर तूं वॾो ई जीअं तोखे मुनासिब लॻे मौक़ो मिलियो त ॿुधाए छॾंदुसि न त कुझु ॾींहं हिन ॻाल्हि खे लिकाइणो पवंदो पर ॻाल्हि हर हाल में ज़ाहिर थींदी अम्मा बाबा घर में न आहे मूंखे तो ख़ौफ़ थो थिए ख़ौफ़ छा जो असांजे घर जे ॿाहिरां पहिरेदार ॿ बीठा आहिनि माण्हू उहे माण्हू जेके बाबा जी ओता कोन बचाए सघिया उहे असांजी हिफ़ाज़त कंदा
जेकॾहिं उन्हनि खे मारे को ज़बरदस्ती असांजे घर में गिड़ी आयो उनखे मां पाणे मोड़ींदसि तूं ख़ौफ़ न कर अम्मा उताक खां पोइ ज़मीन ते कब्ज़ो कोन कंदा न जेतिरा उन्हनि कब्ज़ा करण ॾे जॾहिं न तुंहिंजो पीउ ॿाहिरि आयो ते सभु ॻोल्हे कोन लभंदई हा अम्मा बाबा दिलेर आहे ऐं उन खां घणा डिॼंदा आहिनि पोइ तूं हाणे दिलेर पीउ जी धीउ आहीं छो थी डिॼी छो थी ख़ौफ़ करी बाबा कोन्हे तंहिंजे करे ख़ौफ़ थो थिए जे बाबा हूंदो आहे घर में त को ख़ौफ़ न थींदो आहे मालिक साईं सणाई कंदो अलाह कंदो इन केस मां जल्दी आज़ाद थींदो छोरी तोखे बंगले में वेहण नथो अचे अमा कुझु अकुल कर नवाब तो मथां ईअं नाराज़ न थींदो नवाब खां मूं इजाज़त वरिती आहे छा तोखे इजाज़त ॾिनई माउ पीउ जे घर अचण खां बि हू रोकींदो छा नवाब तुंहिंजी इज़त करे थो तोखे कोन रोकींदो बुखे रुगो जो ख़ौफ़ आहे त ॿाहिरि बंगले खां निकिरी किथे फुर न करीं ठहियो ठहियो हाणे मोआ तूं बि न्याणीअ जे बारे में ग़लति सोच न रख अम्मा बाबे जी सोच ईअं आहे मुंहिंजे बारे में ॼण त मां हुनजी धीउ न आहियां अम्मा तूं हिन ॾेॾर मोए जी दिलि में ई न कर मूंसां बदतमीज़ी सां ॻाल्हाईंदी त पोइ छितो थियां या न थियां मूं मथां भली तूं सॼो ॾींहुं चितो थी वियो पर जंहिंमहिल न्याणी थी घर में अचे उन महिल पंहिंजो वात बंदि कर जे न्याणीअ को माण्हू हाल अहवाल त वठी हाल अहवाल मूं तोखे रोकियो आहे छा अम्मा तूं ऐं बाबा पाण में विड़ी वठो तेसीं ताईं मां कमरे में वियां थी पोइ तव्हांखे हवाल ॾींदसि अम्मा हिन मोए जो वात त क़यामत ताईं हलंदो रहंदो न तूं मूंखे हाल अहवाल ॾेई सघंदी आहे ऐं न मां तोखे तूं कमरे में हली वे सही न कमरे में हली वे मुंहिंजो त ॻाल्हाइण बंदि कोन थियो थिए बाक़ी तूं त ॻाल्हाई कान थी छो जो तुंहिंजा चप सिबियल आहिनि हा न मोआ तूं हाणे ॿाहिरि निकुर 200-300 कंहिंखे ॾेई फज़ीलत सां का भाॼी घुराए त न्याणीअ खे करे खारायूं उते हुनखे बुख आहे छा जो मां भाॼी वठी अचां उते त हुनखे बुख कोन्हे बाक़ी हितां ख़ाली पेट रवानो कयूं न्याणीअ खे नंबर तुंहिंजो ॿियो ॿुधाए त इहो नंबर हाणे कंहिंजे इस्तेमाल में आहे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो हिन नंबर में कहिड़ो कमु आहे इहो मुंहिंजे सवाल जो जवाब न आहे मीर पोइ असां पहिरियां त मूंखे यादि करणो पवंदो त हीउ नंबर मुंहिंजो आहे बि या न मीर नहीं मां एतिरो बेवकूफ़ आहियां तूं मूंखे पढ़ाए सघ ऐं न तूं ई एतिरो बेवकूफ़ आहे जो तोखे पंहिंजो नंबर यादि न हुजे बाबा साईं लॻे तो मुंहिंजो नंबर पर साल थी विया यादि नथो पवे त मूं ॾिनो कंहिंखे तव्हां इहो नंबर मिलायो ख़बर पइजी वेंदी त कंहिंजो आहे इहो नंबर हिन वक़्तु बंदि थो वञे थी सघे थो त कुझु वक़्त लाइ बंदि कयो थो वञे बार बार ट्राई कयो आहे त बि बंदि थो मिले मूंखे जॾहिं यादि पियो त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि बाबा साईं त हीउ नंबर मूं कंहिंखे ॾिनो हो ऐं छो ॾिनो हो खणी जो तूं मूंखे नथो ॿुधाइण चाहीं मीरा पर मां कुझु ॾींहंनि में इहो ज़ाहिर करे वठंदुसि त इहो नंबर कंहिं इस्तेमालु कयो ऐं हिन वक़्तु कंहिं वटि आहे बाबा साईं जेकॾहिं उहो माण्हू ज़ाहिर थी पवे न त महिरबानी करे उनखां मुंहिंजी सिम त ज़रूरु वठिजे ज़रूरु मीर ज़रूरु न रुॻो हुन माण्हू खां सिम वठंदुसि पर हुन माण्हूअ खे हाणे तुंहिंजे साम्हूं बीहारींदुसि वरी अलाए छा मसलो थियो आहे मरी वियासीं रन तो मूंखे दरे घटि मारायो हो मारायो हो जेकॾहिं लालो तोखे मारे बि चया पोइ खून जो पलांत मुॾे रहे हा न ऐं होतू जो खून तुंहिंजे एवज़ करे मूसा खे आज़ाद कराए वठां मां त हाणे ई सम्झो हा त तुंहिंजी नियत छा आहे तूं छोकिरे खे आज़ाद करण लाइ मुड़ुस खे मारण थी चाहीं तूं त न जेरनि में न मोलनि में कॾहिं मौत पियो आहीं कहिड़ो तो में साए हा अॼु मरी या सुभाणे इन खां सुठो न आहे तुंहिंजो मौत कंहिंजे कमु अचे पंहिंजे पुट जे कमु ईंदे इहो त वधीक संभाव थींदी ईअं कोन थींदी जो सालू पंहिंजो सिर ॾेई ऐं तुंहिंजे इन मोभी पुट खे बचाईंदो इहा मूंखे ख़बर आहे उहे पीअर ई ॿिया जेके पंहिंजे पुटनि तां सिर कुर्बान करे छॾनि
ॻाल्हि त ॿुध, मूं त छोरे खे कोन चयो आहे न त वञी उपता कम करे ऐं माण्हू मारे। ॾिस सालू ॾिस, तूं छा बि करी छा बि चवी, पर छोकिरे खे बचाइण लाइ आउं कुझु बि करे सघां थी। हा, सची सची ॿुधा छा कंदीअ? तुंहिंजी नियत थोरी खुली त साम्हूं अचे न भला। मां सोचां थी राति जो तोखे बंदूक हणी रड़ियूं कयां, सॼे ॻोठ खे तुंहिंजे मथां गॾु कयां, ऐं इहो चवनि लाला पलांद करण लाइ घर आयो हो ऐं मुंहिंजे कुंदर मुड़ुस खे पूरो करे हलियो वियो। ॾाढो रोईंदुसि। वॾी कान्हे भागीरन, मुड़ुस जो सिर खणंदी आहे। अलाए कहिड़ी ॻाल्हि थो करियां, आख़िर पुट खे बचाइणो आहे, उन जे लाइ मुड़ुस जी कुर्बानी त मूंखे ॾियणी पवंदी न। चवे छा थी न भागीरन, मुड़ुस जी कुर्बानी? लॻे थो घर में जेके बि तिखियूं शयूं आहिनि न सभु मूंखे गुम करणी पवंदियूं, न त ॾे न राति जो घुमरी। कम करे अकबर? हा खेरो, वकील सां मिली आयो आहियां ऐं वॾे सां मुलाक़ात बि कई आहे। सुभाणे हाज़िरी आहे। हाज़िरी ते हली वॾे सां साम्हूं मुलाक़ात कबी न? लाला जी ना इंसाफ़ीअ जो ॿुधायोमांसि। पोइ कावड़ियो हूंदो न खुद न, वॾो चए पियो जंहिं जंहिं शइ ते न लाला कब्ज़ो करे तव्हां हथ हटाईंदा वञो, ऐं जॾहिं न मां ॿाहिरि ईंदुसि इन लाला खां सुई धागे जो हिसाब किताब वठंदुसि। चइबो त जेकर फाई अची वई न त लाला खे पोइ सभु कुझु बख़्शा। अम्मा ही ॾेॾर मोह हाणे घर मां ॿाहिरि निकिरी वियो। तूं इहो त ॿुधाए, तूं पंधि कीअं पई आहीं? अम्मा हिकु ॻाल्हि चवां, लुड़ न कजां। अहिड़ो कमु आहे छा? अम्मा मां मीर सां मिलंदसि। न अम्मा न, जेकॾहिं तूं मीर सां मिलंदीअ त छा थी पवंदो अम्मा? मां केतिरा ई चकर पहिरियां बि मीर सां मिलंदी रहंदी हुयसि, जेकॾहिं अॼु मिलां थी त छा थी पियो? अम्मा पहिरियों ॿी ॻाल्हि हुई, जेकॾहिं इहा ॻाल्हि हाणे नवाब ताईं पहुती न त तुंहिंजो हिन बंगले मां निकिरणु बंदि थी वेंदो। केरु इहा ॻाल्हि कंदो, तूं या बाबा? अम्मा इहा ॻाल्हि न कर, खोड़ चमचा ॻोठ में फिरंदा था वतन। अम्मा तूं हिते आई आहे न, तोखे 10 माण्हुनि ॾिठो हूंदो। अम्मा मां पीउ जे घर आई आहियां, कहिड़ो ॾोह थी पियो अम्मा? जेकॾहिं मीर हिते आयो न त माण्हुनि जा वात खुली वेंदा, इन करे मीर जो ख़्याल दिलि मां लाहे छॾ। अम्मा कुझु सोच, अकुल खां कमु वठ। माण्हू छा चवंदा, हीअ छोकिरी शादीअ खां पहिरियों मूसा जे कॾ चरी हूंदी हुई। सच अम्मा, अञा बि मूसा जे लाइ मां चरी आहियां। बस हाणे बस, इहे ॻाल्हियूं करे मुंहिंजो अंदर न साड़। हिकु त मीर खे मां हिते अचणु कोन ॾींदसि, ऐं न वरी तोखे उन सां मिलण जी इजाज़त ॾींदमि। ठीकु आहे, पोइ मां चाची गोरी जे मिलण जे बहाने सां उन्हनि जे घर हली वेंदसि। पोयां जेका बि बाहि भरे न त पाण मूं ॾिजांइ, मूंखे न चइजांइ कुझु बि। वो जो ॼाण आहे, सोचुमि वो ॼाण तव्हां ताईं पुॼायां। ॼाण? कहिड़ी ॼाण? पर साईं, जंहिं ॾींहुं तव्हांजे ॻोठ में भॼ भॼा थी, मूं तव्हांखे ॿुधायो सजावल माण्हू ॻोठ ॿाहिरां आया। इहा त ख़बर आहे, मक़सद जी ॻाल्हि कर। बाबर साईं, जॾहिं मां तव्हांखे ॼाण ॾेई वापसि ॻोठ पियो वञा न त ॻोठ मां हिकिड़ी माई तकड़ी तकड़ी ॿाहिरि पई वञे। अड़े न माई तार सजी वटवटा थी हुई, हाणे इहा ख़बर अथई त माई भई केॾां? जीअं न रस्ते ते चढ़ी त मूसा और यार जेको दरिया कान आहे न उहो साम्हूं पियो अचे, माई उन सां मोटरसाइकिल ते वेठी। इहा ख़बर न आहे त खणी किथे वियसि। अरे न भागा, इहा ॻाल्हि तूं उन वक़्तु छो न कई? बाबा साईं, उन वक़्तु तव्हांखे गोली लॻी ऐं तव्हां पंज वठवटा में हुयो ऐं मूं मुनासिब न सम्झो तव्हां सां ॻाल्हि कयां। ठीकु आहे ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, पर ॿुध। जी बाबर साईं। तोखे पूरी पक आहे त हितां माई खे खणी वञण वारो दरिया खानी आहे? हा बाबर साईं, मां हीअं ई बीठो ऐं मूं पंज गुनाहगार दोडन सां ॾिठोमांसि। हा, मूसा खे बचाइण वारो दरिया खान। मां पाण अहिड़े मौक़े जी तलाश में हुअसि त मन वारे में अचे, मन वारे में अचे। हाणे आयो आहे वारे में, अहिड़ो त निपुणंदसि आस, अहिड़ो त हिन दरिया खान खे निपुणंदसि सॼी आकड़ निकिरी वेंदसि। अम्मा, सुभाणे सोट वारनि जी हाज़िरी आहे, इन करे मां सवेल निकिरी। हाज़िरी त उन्हनि जी आहे, त तूं काॾे वेंदे? पहिरियां नवाब खान जे ॻोठ वेंदुसि, पोइ जेके शाहिद आहिनि उनखे साण करे कोरट वेंदुसि। तोखे पक आहे त उहे तोसां हलंदा? अम्मा, उन्हनि जे मथां नवाब खान जो ज़ोर आहे, तॾहिं हलंदा। अम्मा, मूंखां वधीक त मूसा ऐं सजावल सां रेस जी दुश्मनी आहे। घणी जो मां चाहींदुसि त सोट ऐं मूसा खे उमिरि क़ैद सज़ा अचे, पर नवाब खान त चाहे थो त ॿिन्ही खे
फांसी अचे। ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो ऐं ज़ालिम पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। जेसीं ताईं मां उन्हनि खे फाही जी सज़ा न ॾियारींदुसि न तेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून बि न मिलंदो। सुबुह खां वठी तोरे न्यापा कयां वॾो लापरवाह बणिजी वई मीर। लापरवाह न आहियां बाबा साईं, कंहिं कम सां निकितल हुयसि। सुभाणे हाज़िरी आहे, समूरा कम साइड ते रखी सुबुह जो सवेर हिते अचां, लाला बींदो हुन सां गॾिजी कोर्ट वञजांइ। ठीकु आहे बाबा साईं, मां वेंदुसि। ॿियो को हुकुम? इहो ई कमु हो, मां तुंहिंजे इंतज़ार में वेठो हुअसि। सुभाणे हाज़िरी तां वापसी ईंदे न, हलणो आहे जे हिसाब किताब दरिया खान साहब करणो आहे। बाबा साईं दरिया खान त हिननि परनि खां परे थी वियो आहे। या ख़बर तोखे सुभाणे पवंदी वॾनि खां परे आ जा अञा टंग अड़ायो बीठो आहे। चोरी सिधी छॾ, हाली मां तोखे पकड़े ते छॾे जा। हाणे तूं छॾेसि, सुभाणे मां पाण वञी छॾे ईंदीमांसि। नवाब खान ओताग खां घर पातो ऐं हिन खे न ॾिठई त मूंॾे न्यापो कंदो। पोइ ॿुधा असां हिन खे हिते रहाए सघूं था? पोइ जेकर न्यापो करे बि त चई छॾिजांसि सुभाणे मां ईंदसि। जेकर हिकु राति रही बीली मां त छा थी पवंदो? मूंखे एतिराज़ न आहे, भली रहे, पर नवाब खान जो इन ते हाणे हो एतबार न आहे रहियो। जेकॾहिं नवाब खान खे भरोसो न आहे रहियो मूं ते त पोइ तलाक ॾेई छॾे। हाँ हे छोरी चवे छा थी? ॾोह त न आहे बाबा। कुझु अकुल कर छोकिरी, अकुल कर कुझु। मां सम्झां थी अमां, पर अॼु कोन वेंदसि, भले नवाब खान 10 न्यापा छो न करे। ज़िद ते बीठी आ, कोन लहंदी ज़िद तां। जे नवाब मूंॾे न्यापो मोकिलियो, कुझु बि थी पवे मां हिन खे ज़ोरी वठी वेंदुसि। न्याणीअ खे घिटिन में रोलाईंदे, बाक़ी नवाब खे इहो न चवंदे अॼु राति असां वटि रहियल आहे। जे न्यापो आयो न त मां तोखे रवानो कंदुसि, पंहिंजो रेसदार तूं वञी ॻाल्हाइजां। हलण जी ॾाढी सुरी ॾियईं, जाठ आणंदी वञ। हा मां वेंदसि, मां डिॼांसि कोन थी। वॾी निभागी रही करे मुड़ुस जो चवण न वती आ। हा मां निभागी आहियां न, बाक़ी तो जहिड़ो मुड़ुस चंडरो कंहिंजो बि कोन हूंदो। मां बात वॾो हणां थो, पर वरी बि चुप थी थो वञा। तूं त यक पई थी पकी। नैना काॾे वई आहे? उहा पंहिंजी मां जे घर वई आहे। छो तव्हां इजाज़त न वठी वई आहे छा? मोकल त वठी वई आहे, पर राति रहण जी हुनखे इजाज़त कोन्हे का। जेकॾहिं नाहे आई त शाम ताईं अची वेंदी। जे शाम जो बि नथी अचे त छॾियोसि त राति रहे भले उते। हिकु राति छा 5 रातियूं वञी रहे, पर उन मथां मूंखे एतबार न आहे रहियो। साईं, इहो त तव्हां शादी खां पहिरियां सोचियो आहे, हाणे शादी कई अथव त पोइ निभायो। मोकल ॾींहं जी वठी वई आहे, ऐं जेकॾहिं राति रहे थी उनजी सज़ा त उनखे मिलंदी। मालिक आयो साईं, मां त तव्हां ॿिन्हिनि जे विच में नथी अची सघां। मान लॻायो, मां फ्रेश थी अचां। हाज़िर साईं। जेकर मूसा खे फाही अची थी वञे त मूंखे छा मिलंदो? पोइ मां पंहिंजी ज़िद कंहिं सां कंदुसि, कंहिंखे ॾेखारींदुसि त मां मूसा खां बहितर आहियां। मां पाण खे मथे ॾेखारण लाइ मूसा जी ज़िंदगी बर्बाद पियो कयां। पहिरियों ई मां मूसा जी भेण जी ज़िंदगी बर्बाद करे चुको आहियां। हाणे मूसा खे फाही जे फंदे ते पहुचाइण लाइ आयो आहियां। न मीज़, न तू गलत आहे। छा मां वाकई गलत पियो वञा? अॼु मां तुंहिंजे पेरनि मां कोन उथंदुसि। तोखे हा करणी पवंदी, न त मूंसां मां अॼु मरी वेंदुसि। बस मीरा, बस। केर बि कंहिंजे पोयां मरी न आहे वेंदो। हाणे इहो पंहिंजो तमाशो बंदि कर। मूसा, तूं मुंहिंजी मोहब्बत खे मज़ाक तो समझी, तमाशो तो समझी? इहो मज़ाक न आहे त ॿियो छा आहे मीरा? तूं हाणे बेगैरत बणिजी चुको आहीं, ऐं तो मुंहिंजी भेण में छो बि थियो? न मूसा न, मां बेगैरत न आहियां। तुंहिंजी भेण सां त मां। बस मीरा, हाणे घणो थियो। तुंहिंजी ज़बान मां पंहिंजी भेण जे लाइ हिकु लफ़्ज़ बि नथो ॿुधणु चाहियां। मूंखे सिर्फ़ु तूं इहो ॿुधाए
मुंहिंजी भेण सां तुंहिंजी मोहबत छो थी? मुंहिंजी दिलि खे पसंदि अची वई। हवस आहे तुंहिंजी, हवस। मीर जी मुंहिंजे घर में भेण जवान वेठी आहे, ये तुंहिंजे घर में त जवान भेण वेठी आहे। मां बि तुंहिंजे घर में ईंदो वेंदो आहियां, ऐं तूं बि मुंहिंजे घर में अची वञी थो, ऐं जॾहिं तूं मुंहिंजे घर में कदम रखंदो त तुंहिंजूं बेग़ैरतियूं मुंहिंजी मासूम भेण खे तकींदियूं रहंदियूं, ऐं जॾहिं मां तुंहिंजे घर में कदम रखंदो आहियां त मुंहिंजो ज़मीर ई गवारा लॻंदो आहे त मां तुंहिंजी भेण तरफ़ पंहिंजूं नज़रूं खणी, इहे तूं हाणे बेग़ैरत बणिजी चुको आहीं, बेग़ैरत। अहिड़े बेग़ैरत दोस्त खां मां दिलेर दुश्मन भलो। अॼु खां पोइ मूंसां तुंहिंजे लाइ मरी चुको आहे, मरी वियो तुंहिंजे लाइ मूंसां। सच में मुझे दिल ऐं दिमाग़ मथां ज़िद ऐं क्रोध हावी थी वियो आहे। मां इंतकाम लाइ एॾो त अंधो थी वेंदुसि जो भाइरनि खां वधीक दोस्त जी मौत जो सबबु बणिजी वेंदुसि। न मीर, न, मूंखे ईअं न करणु घुरिजे। मां मूसा खां बहितर थियण जे चकर में बजायो पाण खे बेकार करे छॾियो। बहितर माण्हू ॻाट ऊचो करण सां न पर कंध झुकाए हलण सां बणिजंदो आहे। मूंखे मुंहिंजे गुरूर खां ॿाहिरि अचणो ई पवंदो, न त सभु कुझु तव्हां ई बर्बाद थी वेंदो। जेकॾहिं मूसा खे फाही अची थी वञे त मूंखे छा मिलंदो? पोइ मां पंहिंजी ज़िद कंहिंसां कंदुसि, कंहिंखे ॾेखारींदुसि त मां मूसा खां बहितर आहियां। मां पाण खे मथे ॾेखारण लाइ मूसा जी ज़िंदगी बर्बाद पियो कयां, पहिरियां ई मां मूसा जी भेण जी ज़िंदगी ख़तम करे चुको आहियां। हाणे मूसा खे भाई जे फंदे ताईं पहुचाइण में बि मुंहिंजो हथ। न न न मीर, तूं ग़लति आहीं, ग़लति आहीं तूं। छा सच में मां ग़लति पियो वञां? वाह, खैर तैन क्यों परेशान में तू? कुछ ना हुआ, बस पंहिंजी कयल ग़लतियुनि ते पियो सोचां। ॾिठई न मां मुर्शिद जी करामत। अञा मस हुते हाज़िरी ॾेई आया आहियूं त अधा खे पंहिंजी ग़लतियुनि जो अहसास थियो आहे। हा हा, मूंखे ख़बर आहे, तोखे मुंहिंजो वॾो फिक्र आहे। कल अकबर पूरा 2 लाख रुपया खणी वकील खे ॾेई आयो आहे। अॼु तुंहिंजे पीउ जी हाज़िरी आहे, दुआ कर त साणे थिएसि। अम्मा, आउं त राति ॾींहुं दिलि सां दुआ घुरंदी आहियां त बाबा खैरनि सां घर अची वञे। तुंहिंजे पीउ जा सॼण थोरा दुश्मन घणा आहिनि, उन्हनि खे मुंहुं ॾींदो पियो अचे, पर जॾहिं पंहिंजा ई सोट दुश्मन थी पियसि न त तुंहिंजे पीउ खे हीणो करे छॾियो। अम्मा, बाबा हार मञण वारनि मां कोन्हे ऐं दुश्मननि खे हू ज़रूर शिकस्त ॾींदो। हा मां, सदाईं पंहिंजे दुश्मन खे शिकस्त ॾींदो आयो आहे ऐं ख़ुदा कंदो त हिन चकर बि उन्हनि खे हाराए आज़ाद थी वेंदो। भला अॻे बि बाबा जे मथां खून जो इल्ज़ाम लॻाओ आहे? खोड़ चकर लॻा अथसि, हर दफ़ा उन्हनि खे कूड़ो करे ॿाहिरि निकिरी आयो आहे। ऐं ख़ुदा कंदो त हिन दफ़े बि बाबा उन्हनि खे कूड़ो करे ॿाहिरि निकिरी ईंदो। अमा, अलाह कंदो ईअं ई थींदो, छो जो सिजाल खां सवाइ असांजो को बि सहारो कोन्हे को।
सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।